साईं मुंहिंजा अॻे पैदल हज कईंदा हुया। सो सवारियूं वग़ैरह जहाज वग़ैरह कोन हूंदा। सो हिकु पीर सन 6 हज करे आयो हुजे, हाणे 7 हज जी तयारी हुजेसि। साईं तयारी करे ही रवानो थी पियो, हकिलींदो हुकारींदो वञे पियो। अचे हिकिड़े उताकत हिनखे राति पई। सो उते राति जो पई त 4 पर राति जा पिया। हमरान पुछा कयो ॾे हवाल पीर सन काॾे निकितो आहे? चई बा 6 हज करे आयो आहियां, 7 हज जी तयारी आहे। सो हज करण थो वञा पियो। उतों जा ॿ नौजवान बि हिन सां गॾिजी पिया, असां बि हज करण हलूं था। ही पीर सन करे वेंदो, बग़ैर असां न करे सघंदासीं। ही से हूअं हिकिड़ो ॼणो, हाणे 3 ॼणा थी विया, हकिलींदा होकारींदा वञनि पिया, हकिलींदा होकारींदा वञी की बादशाहीअ में ॾींहं 2 पर वञी उते पिया। हिननि खे राति जा 4 पर या शाम जा पर। हिन खे पीर सन चयो भाउ ही वठो 2-3 टका, तव्हां हिन बाज़ार में वञो, शहर में वञो, सौदो सामान आणियो त रंध पचा करे खाऊं त पोइ अॻिते हलूं था। चई पर शहर में का बि ॻाल्हि ॿुधो त अची मूंखां पुछा कजो, उतां कंहिंखां बि न पुछा कजो। त ही 2 नौजवान निकिरी पिया अंदरि शहर ॾे, कुराड़े काठियूं बाठियूं मेड़े देगड़े जी तयारी कई त अचे त मोटी त सौदो त मानी रंध पचा कयां। सो ही विया हलंदा होकारींदा, वञी दुकान जो सौदो सामान वधियूं मोटिया पिया अचनि। सॼे ॻोठ में इहा ई ॻाल्हि हले पई, वाह अड़े हारी वाह, वाह अड़े हारी वाह। हिकिड़े हमरा को हिननि पुछा कयो ॾे हवाल भला हारी छा कयो आहे जो सॼे ॻोठ में उन जी ॻाल्हि थी हले? हिन जो असांखे ख़बर न आहे, असां बादशाह वटि ॿुधी आहियूं, तव्हां वञो बादशाह वटि ई इहा ॻाल्हि उतां ॿुधी अचो। बादशाह वटि इहा ॻाल्हि खॼे थी पई, असां न ॿुधाए सघंदासीं। हिन चयो हाणे बादशाह ॾे शुरन काॾे हलूं? सो हाणे असांखे फ़क़ीर चयो आहे त मूंखां इहा जेकी बि ॻाल्हि शहर में हूंदी त मूंखां पुछा कयो अचे। चए पोइ छो न फ़क़ीर खां पुछा कयूं हले। सो मोटी आया हकिलींदा होकारींदा, अॼु फ़क़ीर वटि साॻे हंधि आया। सो हिनखे सौदो सामान जेको हुयो, साईं देरी न कई, देगड़ो रखियो बाहि मचायनि। साईं 2-3 मिंट गुज़रिया, देगड़ो जंहिं महिल दम ते आयो त फ़क़ीर चयो देगड़ो लाहियो। त हुननि चयो देगड़ो अॻे न लाहींदासीं, असां शहर में हीअ ॻाल्हि ॿुधी हूंदो, वाह अड़े हारी वाह। त हारीअ छा कयो ऐं वाह वाह छाजी करे पई थी, इहा ॻाल्हि ॿुधाईंदे देगड़ो पोइ लहंदो। चई भला नथा मुड़ो त वेहो। सो हिकु ग़रीब शख़्स हुयो जंहिंजो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थींदो हुयो। सो हाणे ही सफ़ा वीचारो परेशान हुजे, घरवारी अचे त भला हितां लॾे कंहिं ॿिए विलायत में हलूं, ॿी बादशाहीअ में, माना उते सुकून ऐं टुकुर को मिले। सो ही हलंदा हलंदा आया, अची हीअ बादशाही जी में असां वेठा आहियूं, हिन ई बादशाही में अची पुॻा। सो हिन बादशाहीअ में अची रहिया, अची हाणे घरवारी अचे त भला हाणे हिते किथे बादशाह कुंड वठो या बादशाह हिन जो हार पोइ कयो, माना 5 कणा ईंदा अन्न जा त पेट गुज़र थी वेंदो। सो ही हलंदो हलंदो घरवारी जो सलाह वठी ऐं बादशाह ॾे वियो। बादशाह खे चई मां हितो तुंहिंजे हिते पाड़े में आयो आहियां, बहरहाल तुंहिंजी बादशाहीअ में आयो आहियां, मूंखे कंहिं कुंड मां जॻहि ॾे त मां घरड़ो ठाहियां पंहिंजो, ऐं मूंखे हार पोइ बि कंहिं ज़मीन में ॾे त मां तुंहिंजो हार पोइ कईंदुमि। हिन चयो बादशाह सलामत भली आई ग़रीब शख़्स। सो हेॾो फलाणे पासे ॾो असांजी पुराणी मरात ठहियल हुई, हाणे कोन्हे का इन पासे ॾो कुंड ॾो तूं पंहिंजो घर हण। ऐं हिनखे वज़ीर खे चवां थो तोखे ज़मीन ॾेखारंदो अचे, सो तव्हां हार पोइ भली कर। हे ग़रीब शख़्स देरी न पंहिंजा कखड़नि जो घर देरी न कीअं अॾे ऐं वज़ीर सां गॾु वियो, ज़मीन ॾिसणु वियो। वज़ीर ॾिठो भला हाणे ही ग़रीब शख़्स आहे, हिनखे अहिड़ी ज़मीन वञी ॾेखारी वीचारे ग़रीब जी, जो हिन में रुॻो ला किन हुयो खोड़, पर हाणे हुनखे कई उहो कमु त हाणे छा करे। सो हाणे देरी न कयो वञी बादशाह हिनखे वज़ीर कमु ॾसी आयो, ज़मीन हिनी ग़रीब शख़्स शुरू थी वियो। हिकिड़ो 2-3 ला कॾहिं 2-3 ला, बाक़ी 2-3 ला अञा रहियल हुया त खोटे पे वेठो त उन ला जे भर में देग दुनिया जी निकिती। हिन चयो त भला हाणे हिकिड़ी दुनिया जी निकिती। हिन चयो ख़ैर आहे, कॾहिं वरी उन में वरी ॿी बि निकिती, 3 बि निकिती, 7 देगूं निकितियूं दुनिया जूं। ग़रीब शख़्स सोचियो त भला बादशाह जी ज़मीन बादशाह जी, बादशाह त मां हार पोइ करण आयो आहियां, मूंखे हीअ दुनिया छा कंदी, अॼु सुभाणे हिते क़बर में हलणो आहे, हिते छा आहे। सो इहो ग़रीब शख़्स सोचे ऐं चई भला हाणे बादशाह खे चवां त पंहिंजूं देगियूं खणाए वञी इन खे ॾिसजां, सो बाक़ी पोइ मां ज़मीन पंहिंजी जो कमु कयां त मूंखे हार पोइ आहे, उहो ई मुंहिंजो कमु ॿियो कोन्हे। सो हिन ग़रीब शख़्स इहो इरादो करे बादशाह खे इहा ॻाल्हि करणु वञे पियो त तुंहिंजी ज़मीन मां दुनिया निकिती आहे, पंहिंजी खणाए वञु। सो हलंदो होकारींदो वञे पियो, दग में हिनखे वज़ीर गॾिजी वियो। वज़ीर पुछा कयो त ॾे वाला हारी तोखे मां ॾेखारियमि ज़मीन केतिरी अछी कई, वरी हिन महिल ई काॾे थो वञे, अञा टाइम ई न थियो तुंहिंजे वञण जो। चई बादशाह हुन ॻाल्हि खे वज़ीर खे त बादशाह सलामत खे हीअं वञा थो त देगियूं निकितियूं मुंहिंजूं हुन में ला खोटी थिए, सो बादशाह खे ॿुधाइण थो वञा। वज़ीर वरी जीअं हुनखे चबक हुयो घोड़े वारो चबक,
तीअं 2 3 4 वाए कढी हिन ग़रीब शख़्स जी तोखे ख़बर न तो हिते खुटणे नाले कीअं थियो हिते आस्कार पूरे रखियोसीं चई हल मूंखे ॾेखार। हे साईं वज़ीर ग़रीब शख़्स हिन वज़ीर खे वञी देगियूं 7 ई ॾेखारियूं हिन जी वज़ीर जी त ईद थी वई। वज़ीर 7 ई देगियूं खणाए पंहिंजे घर रखियो न बादशाह खे ख़बर आहे न कुझु बि न पवंदी। हिन अञा खयूं ई देगियूं न हुयूं ग़रीब शख़्स खे अहिड़ो कमु कयईं चई लही पी हेठि देगियूं मथे कढंदो ॾींदो वञ मूंखे। ग़रीब शख़्स देगियूं कढी 7 ई देगियूं कढी ॿाहिरि बीठो जीअं हेठि लथो बीठो तीअं बादशाह देरी न कयसि हुन मारण जी कोशिशि कयसि वज़ीर त ग़रीब शख़्स जो चयो त वज़ीर तूं माण्हू मूंखे मार न भला मारे थो त अथो मुड़े पर मुंहिंजो को ॾोह त कोन्हे पर हाणे हिकु ॻाल्हि ॿुध मुंहिंजी घरवारीअ खे आहे उमेद वारी आहे पेट उन खे मुंहिंजो हीउ पैगाम ॾिजांइ पोइ भली मारे छॾ। चई हल भला ॿुधाए आख़िरी इच्छा तुंहिंजी आहे मां मतिलबु त तुंहिंजी ख़्वाहिश पूरी कयां थो। चई मुंहिंजी घरवारीअ खे जे पुटु ॼमे त गुसमुस राजा रखेसि नालो जे धीउ ॼमेसि त अंधेर नगरी नालो रखेसि। सो हिन खे इहे ॻाल्हियूं कयईं त मुंहिंजी घरवारीअ खे पेट आहे सो इहे ॿुधाइजां लाज़मी। इहे लफ़्ज़ पूरा हुन खे ठका खणी तरार कढे हुनजी वीचारे सीसी लही वई उन ई खॾ में खणी उन में दफ़नायूं हिन जगनर दुनियारीअ में हिन ग़रीब शख़्स खे हीउ हलियो आयो दुनिया खणायो वज़ीर। कुझु ॾींहं गुज़रिया मतिलबु उन शाम ताईं ॿिए ॾींहं ते वञी हिन जो वज़ीर जो उन पासे ॾे हिन जे घर ॾे वञणु छो त माईअ खे सॾु करे चयईं त तुंहिंजो मुड़ुसु अलाए काॾे हीअं वियो पिए सो ॾखिण पासे ॾे सो मूंखे न्यापो ॾेई वियो आहे चवंदीअ त ॾींदोमांइ जे न चवंदीअ त मां वञा थो। चई हाणे मुंहिंजे मुड़ुस जो न्यापो आहे तूं वञ मूंखे ॿुधाए वज़ीर त पोइ भला तूं वञ। वज़ीर चयो त तुंहिंजे मुड़ुस जो इहो ई न्यापो आहे जेकॾहिं चए पियो त मुंहिंजी घरवारीअ खे पेट आहे जे पुटु ॼमेसि त गुसमुस राजा नालो रखेसि ऐं धीउ ॼमेसि त पोइ बेनगरी नालो रखेसि। त उन महिल ई कुराड़ीअ हेठि कोॾा ऊंधा करे कुटणु लॻी त वज़ीर मुंहिंजो मुड़ुसु त तो मारियो आहे पर मां हाणे ग़रीब शख़्स तोखे छा थी करियां अला मुंहिंजो हिसाबु किताबु तोखां वठंदो। सियाणे ग़रीब शख़्स जी घरवारी वीचारी ॾाढो ॾुखियो करे पई कुदरत मुंहिंजी अलाह जे हुनखे पुटु ॼाओ सो उनजो गुसमुस नालो रखियईं राजा। सो अॼु नंढो सुभाणे वॾो हिन जा ॾींहं ॾाढा ॾुखिया पिया गुज़रनि उन बादशाहीअ में। सो कुझु जवान अहिड़ो थियो या ईअं सम्झ ॿार खेॾणु ॿेड़णु जहिड़ो हेॾो होॾो त वज़ीर उन घरवारीअ ते थी पियो ग़रीब शख़्स जी आशिक़। सो हाणे चयईं त भला हाणे हीअ मालिकी शइ आहे सो इन ते मालिकी मां रखां हिन महिल मजबूरी बि आहे ऐं मूंसां दोस्ती बि रखंदी। सो वञी वज़ीर तलवार खणी वञी मथां बीठुसि छा थी चवें मूंसां दोस्ती रखें थी या तुंहिंजे पुट खे ऐं तोखे मारियां मां। चईं वज़ीर दोस्ती वोस्ती कोन रखंदी माए भली मारे छॾ त मारे छॾ मां जे मुड़ुसु तूं मारे चुको आहे अञा तूं छा छॾियो आहे। इन विच में अञा हिन जी गुफ़्तगू जो पाण में जहिड़ो हले पियो छोकिरो हेॾो सारो हुयो त सम्झ जहिड़ो त चईं अचे थो पियो वज़ीर ॾिठो सो हे निकितो हलियो वियो तकिड़ो तकिड़ो वज़ीर। सो चईं छोकिरी काॾे वेंदी भला वरी बि हिते ई आहे। सो छोकिरो जॾहिं आयो ॾिठईं माउ खे रोंदे माउ खां पुछिया की अम्मा छो थी रोएं। चईं त भाउ पिणे जो यादगिरो आयो आहे सो तॾहिं थी रोआं। चई एतिरा ॾींहं बाबे खे वईअ खे थिया न तोखे अॻे यादगिरो न ईंदो अॼु तोखे यादगिरो पियो आहे। देरी न कई कुआड़ी पई छोकिरो सम्झ जेतिरो हुयो त कुआड़ी खणी माउ जे मथां आयो सची ॻाल्हि कर न त मां कुआड़ी खणी भला पूरो थो कयां। माउ चयो त भाउ हाणे नथो मुड़े त मारे थो त पोइ हीअ ॻाल्हि आहे त वज़ीर थी पियो आहे मूं ते आशिक़ सो यको अला साईं मुंहिंजी इज़त रखंदो आयो आहे सो हाणे चवे थो त तोखे मारींदो सो मां न रखंदीमांसि दोस्ती त इहा ॻाल्हि आहे। चईंसि हा चयो मां बसि चुप करे तूं वेह हाणे वज़ीर ई मुंहिंजो फ़ैसिलो थींदो बसि हाणे तूं इहा ॻाल्हि कई सही छुटल आहे जी मुंहिंजे पीउ खे वज़ीर मारियो त मां हिन जो हिसाबु किताबु वठंदोमांसि। छोकिरो देरी न कईसीं हार सिंगार करे ऐं रवानो थी पियो बादशाह जी बादशाहीअ ॾे। सो बादशाह जी कचहरी लॻी पई हुजे छोकिरो जो जी वेठो ग़रीब शख़्स जो सो 2-3 मिंट गुज़री बादशाह खे चयईं त बादशाह सलामत सो तोखे त मां अॼु बुझारत ॾियणु आयो आहे। जे बुझारत मुंहिंजी न छोड़ियई त पोइ मां सॼे मुल्क में ढिंढोरो फिटराईंदुमि त बादशाह असांजो बेअकुल ऐं नीमकुमराल थियो आहे जो बुझारत मूं ॿार ई नथो छोड़े सघे। सो हिन चयो त हुन ग़रीब शख़्स जे छोकिरे खे चयो त बुझारत ॾे। चईं त ॾे हवाल त अकुल किथे रहंदो आहे। हाणे बादशाह सलामत खे चयईं त हीअ बुझारत ॾेई थो वञाए अची शाम मां पुछा कंदोमांइ जेकॾहिं इहा बुझारत न भॻल हुई त पोइ सॼे ॻोठ खे चवंदुमि त बेअकुल बादशाह हिते वेठो आहे। सो बादशाह खे इहा बुझारत ॾेई छोकिरो रवानो थी पियो घर ॾे
अचे घर रहियो। बादशाह देरी न कई, उन महिल वज़ीर खे घुरायो। वज़ीर खे चयो त ॿुधार त हीअ ॿुधाए त अकुल छा किथे रहंदो आहे। हिन खे बादशाह खे पुछा कई, अकुल हुन वज़ीर खे ॿुधायो त पुछा कई वज़ीर त भला ॾेह वारे न बादशाह खे ॿुधार त कंहिं ॾिनी। चई परां फलाणी रन ज़ाल जो छोकिरो आयो, सो बादशाह खे इहा ॿुधार त ॾेई वियो। त हीअ वरी उन पासे ॾे वज़ीर रवानो थी पियो। हलंदो हलंदो हाणे छोकिरो घर ॾे ॻोल्ही छोरा निकिरी विया ॿाहिरि। चई छोकिरो त कोन्हे को। चई काॾे वियो, हेॾे ॿाहिरि बीठो अथई। वञी बादशाह वज़ीर वञी हलंदे हलंदे छोकिरे खे ॻोल्हे लथई। छोकिरे खां पुछा कई त बादशाह खे ॿुधार त ॾेई आयो आहियां, इहा मूंखे ॿुधाए त मां बादशाह खे ॿुधायां न त मूंखे त कोन भॼण ॾांहुं ईंदी आहे। छो न त बादशाह चयो आहे त तूं न शाम ताईं ॿुधार त न वञी ॾिनी त तोखे मां माराए छॾींदुमि। वज़ीर हिन खे इलाज कया ॾाढा। चई वज़ीर खे चई वज़ीर ॿुधार त कोन ॿुधाईंदुमांइ, कुझु बि थी पए। चई त ते बि कहिड़े बहाने कहिड़े हिसाब सां ॿुधाईंदे। चई न न मां कोन ॿुधार त ॿुधाईंदुमि। जे पैसा वठि। साईं वज़ीर खे जे ॿुधार त न पियो ॿुधाए त वज़ीर मारियो पियो वञे। सो इन करे छोकिरे खे हिन 1.5 लख रुपया कढी ॾिनो त हीउ 1.5 लख रुपया वठि, पर ॿुधार त मूंखे ॿुधाए। चई वज़ीर नथो ॿुड़े त भला हाणे ॿुधो ॿुधार त ॿुधार त चई पियो अकुल रहंदो आहे जिते कचहरी हूंदी आहे, जिते 4 चङा वेही कचहरी कंदा उते अकुल रहंदो आहे। इहा वञी बादशाह खे ॿुधाए वञा, बादशाह खे इहा ॿुधार त नथी छुड़े। वज़ीर 1.5 लख रुपया ॾेयूं इहा ॿुधार त पुछी वञी बादशाह खे चई बादशाह हाणे नंढड़े ॿार ई तव्हां ॿुधार त नथा छुड़े सघो, तव्हांखे ख़बर न आहे त अकुल उते रहंदो आहे जिते कचहरी हूंदी आहे, ईअं चइजां अचे त। बादशाह खे वज़ीर ॿुधार त ॿुधाई ऐं हो बि छोकिरो वञी खणी 1.5 लख रुपया वञी माउ खे ॾिनई। माउ जो भाउ काथों चोरी करी आई, छा करी आई? चई न मां पंहिंजो हक़ हिलाल जो पोरियो आहे, हे बाबे जो पोरियो आहे जेको वज़ीर वटि पियो आहे। इहो वज़ीर खां खणी उन पुत मां कढंदुसि वञा, हे त 1.5 लख रुपया मिड़ेई अधु आहे, मैं इन ॿीण कढंदोमांसि। खेर सां थी राति, सुबुह सां वरी उन महिल वियो छोकिरो शाम ते त बादशाह खे चई ॾेहवाल ॿुधार त भॻई। चई हा ॿुधार त भॻमि। चई ॿुधाए। चई त अकुल छा कचहरी में रहंदो आहे। चई वाह बादशाह तूं त ॿुधार त भञी वे, पर वरी ॿी ॿुधार त मुंहिंजी अथई, अकुल खाईंदो छा आहे? इहा न भॻई त वरी मां सॼे ॻोठ में ढिंढोरो पिटाईंदुमि त बादशाह चूत आहे चरियो आहे, मूं 12 ॿुधार त न वञी सघियो। साईं वरी छोकिरो रवानो थी पियो। वरी बादशाह खे राति ते घुराई, वरी सुबुह ते बादशाह छोकिरे खे कढ हुजे। हूअं छोकिरो वेझो घर जे हुयो खेॾे, अञा 2-3 वीखूं परे वियो हलियो खेॾण। घर ॾे आयो छोकिरो न लधो त वरी डुकी भॼी वञी छोकिरो लधो। वरी वज़ीर चयोसि बा ॿुधार त बादशाह खे ॾेई आयो साॻी ॿुधाए। साईं हाणे साईं हिन चयो त मां ॿुधार त कोन ॿुधाईंदुमि ईअं। चई हाणे कहिड़े बहाने बि ॿुधाए, पर ॿुधार त कहिड़ी बि हालत में ॿुधाए। सोची हाणे तोखे वरी पूरा मां 2.5 लख रुपया ॾियां थो, मूंखे ॿुधार त ॾे, ॿुधाए त मां बादशाह खे ॿुधाए, न त बादशाह मूंखे माराए छॾींदो। चई वज़ीर नथो ॿुड़े त पोइ हाणे इहा ॿुधार त ईअं ई आहे त अकुल खाईंदो रस ऐं कस आहे। इहो वञी बादशाह खे चयो त अकुल रस ऐं कस खाईंदो आहे, सो ॿुधार त इहा भॼंदी ईअं। वज़ीर हिन खे 2.5 लख रुपया ॾेयूं ऐं ॿुधार त ॿुधियूं ऐं हलियो वियो। से बादशाह खे चई हाणे नंढड़े ॿार जी ॿुधार त नथा छुड़े सघो, तव्हांखे ख़बर न आहे त अकुल रस ऐं कस खाईंदो आहे, जिते कस खाई वेंदो त उते मतिलबु अकुल कमु कंदो आहे जिते कस खाइजंदी। सो हिन ॿुधाए बादशाह खे ॿुधायो। वरी छोकिरो त शाम ते वियुसि 2.5 लख रुपया माउ खे ॾेई त बादशाह सलामत ॿुधार त मुंहिंजी छुड़ियई। चई हा भाउ। चई ॿुधाए। चई अकुल रस ऐं कस खाईंदो आहे। चई वाक़ई सही, आख़िरी ॿुधार त ॾेई थो वञां 3, इहा न ॿुधायो न भॻई त सॼे मुल्क में वरी ढिंढोरो पिटाईंदुमि त बादशाह असांजो चरियो आहे ॿुधार त मूं 12 ई न भञी सघियो। चईं त अकुल भला सुवारी छा ते कंदो आहे? इहो बादशाह ॿुधार त इहा न ॿुधायो, हे त सम्झी त बसि कुसी आहे तूं। साईं हल हे छोकिरो वियो हलियो। वरी वज़ीर खे बादशाह घुरायो। बादशाह सलामत चयो वज़ीर खे, वज़ीर मूंखे ॿुधार त हीअ ॿुधाए त अकुल सुवारी छा ते कंदो आहे, या हिनमहिल खपे शाम जो सुबुह ताईं भॼी छोकिरो ईंदो वरी मां हुनखे ॿुधाईंदुमि। हाणे वज़ीर चयो वरी भॻो साॻे छोकिरे ॾे। साईं हाणे ॾिठो त छोकिरो विथी वियो आहे, घोड़ो अॻे वज़ीर कायूं वियो हुजे, बादशाह लिबास में हलंदो हलंदो वञी छोकिरो परे मंज़िल ते सुठे ते लधो हिनखे। सो हुते वज़ीर वञी पुॻुसि। वज़ीर चयो वज़ीर खे ॾिठो छोकिरे अञा वञी परते नटाईंदो वञे पियो। वज़ीर जा इलाज वञनि त भाटिया ईअं न कर भली ॿुधार त बादशाह जो आख़िरी ॿुधार अथई भलाई कीअं आहे, पर कहिड़ी बि हालत में मूंखे ॿुधार त ॿुधाए।
वज़ीर चयो त भला पैसा ॾियां, चई न पैसा अलाए न वठंदुमि, कुझु बि न वठंदुमि। ते बि ॿुधाए बुझार त ॿुधाए, आख़िरी तक ॿुधाए, पोइ मां तोखे न ईंदुमि पुछणु। वज़ीर ॾाढो मजबूर हूंदो जे जब न पियो बुझार त भञी वञे त बादशाह हिनखे ग़लति पियो माराए पियो छॾे। सो हाणे चई त हाणे बुझार त तोखे ॿुधाईंदुमि, जेको हाणे तोखे इहो घोड़ो आहे वज़ीरी, इहो बि मूंखे ॾींदे ऐं लिबास बि मूंखे ॾींदे। हिन चयो सही आहे। साईं हाणे हिन घोड़ो बि हिनखे ॾिनो। हिन घोड़ो वञी साइड ते ॿधी आयो वञी उते, ऐं लिबास हिन वारो पाए, ऐं घोड़े वारो जेको चबुक वग़ैरह जेका लगाम वग़ैरह घोड़े मां टुटल कढी आयो। हाणे वज़ीर खे चइबो जेकॾहिं हीउ लगाम घोड़े वारो पाण में विझणु ॾींदे तोखे मां बुझार त भञी ॿुधाईंदुमि। हाणे हुनखे बुझार त भञणी, हाणे हिनखे मजबूर हुयो वज़ीर, देरी न कई वज़ीर खे वञी उहो बादशाही लटावी हुन वज़ीर वारा पाए, ऐं लगाम बि हुनखे वज़ीर खे मथां विझी हुनते वरी चई हाणे मां चढ़ां थो तोते मूंखे घुमाईंदे न त ओसिताणी मां तोखे बुझार त न भञी ॿुधाईंदुमि। सो हाणे हिन हे वज़ीर ते चढ़ी वेठो लगाम हिन गॾु हुनजे पियो त गॾा वारो। सो वज़ीर खे हलंदा होकारींदा अचनि पिया, हलंदा होकारींदा अचनि पिया, उन बादशाह ॾे हिनखे कयूं पियो अचे। हाणे चई भाटिया हाणे लव भला बादशाह जी बादशाही अॻियां अची वई, हुन माण्हू वेठा नवाम वेठो आहे, दरबार लॻी पई आहे, ईअं न कर। चई कुझु बि थी वई तोखे बादशाह सां न वेठल तोखे बुझार ते न ॿुधाईंदुमि। त हिनखे चबुक पोयों वज़ीर खे वाईंदो हले पियो। वज़ीर ते छोकिरो सुवार हुजे, लटा ई बादशाही वज़ीर जा लटा छोकिरे ते हुजनि। हलंदे हलंदे वञी दरबार में वज़ीर सिधो पुॻो अचे। माण्हू सॼा माण्हू ॾिसी वज़ीर ते छोकिरे खे सुवार वॾा हैरान थिया, माण्हुनि जा वात पटिजिया। बादशाह जे अॻियां आयो, वज़ीर ते चढ़ियो वेठो त वज़ीर खे चयईं पुछा कयईं बादशाह खे, बादशाह बुझार त भॻई छोकिरे चयुसि। चयईं त न वज़ीर खे मां चयो, वज़ीर बुझार त भॻई न। चयईं वज़ीर खे कहिड़ी ख़बर? वज़ीर जी चयईं वज़ीर जी नाले न त मां तोखे बुझार ॾिनो, वज़ीर त मुंहिंजो छा वञे। चयईं बादशाह सलामत, तूं बुझार त मुंहिंजी न भञी सघे, पर अकुल मां तोखे ॿुधायां थो त अकुल इंसान ते सुवारी कंदो आहे, इंसान ते। हीअ जीअं मां वज़ीर ते सुवारी कयूं थो अचां, ईअं ई सुवारी इंसान ते अकुल कंदो आहे। पर हाणे तूं मुंहिंजो फ़ैसिलो न कयो, हिन वज़ीर मुंहिंजो पीउ मारियो, हिन वटि देग दुनिया जूं 7 निकितियूं, मुंहिंजो पीउ बेगुनाह हुयो, तोॾे ख़बर या अचे पियो। वज़ीर खे ख़बर पई 7 दुनिया जूं देगूं बि खणायो, ऐं मुंहिंजो पीउ माराए छॾियईं। हिसाब किताब बादशाह तूं त न वठी ॾिनो, न पुछा कई, पर हीउ वज़ीर वेठो ते वज़ीर को पुछा कर। हाणे छोकिरे जे हथ में लगाम हुजे, छोकिरे खणी ज़ोर ॾिनो, उन महिल वज़ीर चयो त हाय बादशाह ॻाल्हि सची आहे। उन महिल चई छा वॾियांसि, बादशाह वज़ीर खे माराए छॾियो, छोकिरे खे पाण खे वज़ीर करे रखियईं, ऐं उहो हारीअ जी इहा ई ॻाल्हि हले पई त वाह रे हारी वाह, वाह रे हारी वाह। इहा हाणे देगिड़ो लाहियो दम तां त खाऊं। त हिन कहाणी हिते फिटी था कयूं। नेक्स्ट वीडियो तव्हांखे वरी ॿियो चकर मिलंदो। सभ खां पहिरियां दुआउनि में यादि रखंदो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।